हर ॻाल्हि में वेल में आहियां। चोरी हूं मेरी असा इतना उड़ी अंदर होयासी ऐं तू मानी खणी छो ना आई है? अम्मा छा खणी अचां? घर में न अटो आहे, न मच्छी आहे, न मुर्गी आहे, छा खणी अचां? अड़ी ज़बान बंद कर, पंहिंजी ज़बान बंद कर। ट्रा ट्रा चाटे लाती अथे तोखे ख़बर ना है तो मुझे परे जो माइट आयो आहे उन जे लाइ भी मानी न खणी आई। छा सोचंदो त मानी भी न खाराई आ? तर हाणे मुझे अख लारियो तर निभागी के जय जी। सोना साईं हाणे मां हलां थो। बुरा वरी कॾहिं ईंदे? जॾहिं दिलि चवई फोन करे छॾिजांइ, हलियो ईंदुसि। ठीक है ठीकु आहे। तोखे शायद खबर नहीं तो मुझे तो सा केतरो प्यार है। अस्सलाम वालेकुम मामा के। वालेकुम अस्सलाम। छो पुत्र अॼु जल्दी मोटी आए? बस मां छा कयूं वापडा वारन के जॾहिं ॾिस त बिजली बंद। अॼु भी दुकान ते वियुमि क्यों त 11,000 तारुनि जो कम तो हले, बिजली 6 खां 8 कलाक बंद हूंदी। इन करे थोरो वेठुमि उते पोइ मोटी आयुमि त भला घरां ई चकर हणी चा। जाई थो जी पुत्र इन्हनि वापडा वारनि खे त अल्लाह सम्झ ॾे, इन्हनि त आज़ाद कयो आहे असांजे लाइ। अम्मा भला भेण हुमेरा घर में कोन्हे छा? हाँ आहे, पंहिंजे कमरे में हूंदी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सालार पुट। मासी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाबा तू दुकान छॾे ते कीअं आयो आहे? उस्ताद हो जो को ग्राहक ना है जंजी वडी गेट ठाणी आ। हाँ बाबा वो आयो वा असल बाहे बारे ॾिनी दई त उस्ताद के घुराए या मुखे उस्ताद ना वठी हल। पो तो छा कयो? उस्ताद साण आयो वा बाहर बीठो आ। बीठो आ बाहर? हाणे हीअं करे सॾु करे पंहिंजी बिरादरी जो आहे तूं सॾे। अम्मा तू थोरो अंदर त हल। उस्ताद दिलबरा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाऊजान खैर त आहे? घर अची निकतो आहे? उस्ताद दिलबर तोखे त ख़बर आहे न अगले महीने मुंहिंजी शादी आहे ऐं सभु जो सभु मुंहिंजा कम रहियल आहिनि। ॿियो त ॿियो मुंहिंजे घर जो तो अञा दरवाज़ो ठाहियो ई कोन्हे। अरे अदा जान सफ़ा को जज्बाती आहे यार। बाबा तुंहिंजी शादी अगले महीने आहे ऐं मुंहिंजो वादो आहे तोसां अगले हफ़्ते जो तोखे तुंहिंजो दरवाज़ो पंहिंजे टाइम ते मिली वेंदो। किथां मिलंदो? मिलंदो किथां टाइम ते? सभु कम छॾे तूं पंहिंजे घर वेठो आहीं। चाचे इब्राहिम जो पुट नौजी आ अहिड़ी हिकु कहाणी कयां। अरे अबा हाणे अबे जहिड़ो त मां थी कोन सघंदुसि। अदा अॼु दरअसल बिजली बंदी बाबा वारनि जो आज़ार तो हले इन करे घर आयो त बस जीअं बिजली ईंदी भाऊ मां पहुचंदुमि तोहारे दर जो कमु शुरू कंदुसि। किथां ईंदी बिजली? मतलब त जेकॾहिं सॼो ॾींहुं बिजली न अचे त मुंहिंजे दरवाज़े जो कमु बंदि। अरे भाउ केॾो जज्बाती आहे तू छो थो कावड़ करे? भाउ मुंहिंजो तोसां वाइदो आहे न तोखे तुंहिंजो दरवाज़ो टाइम ते मिलंदो बस तूं बेफ़िक्रो थी वञ। बहरहाल मां हलां थो बेली मुंहिंजे कम जी पार तो चई। भाउ ज़बान बि का शइ हूंदी आहे यार तूं कावड़ न कर। घर ते अचे पोइ तो भला मूंखे पंहिंजी इज़त प्यारी न आहे बस तूं बेफ़िक्रो थी हले वञ। ऐं पुट सालार तूं बि वञ जाए दुकान ते पुट। हां उस्ताद ॿियो इहो त बिल्डिंग वारी मशीन जी तार सफ़ा ख़तम आ
उहा बदलाए हर हर स्पार्किंग थी करे। बाबा अल्लाह साईं कदो सुभाणे उहा बि मटाईंदासीं। बस तूं बि हाणे दुकान ते हल, दुकान अकेलो आहे, मां बि हिते, तूं बि हुते। चङो बाबा चङो। अदा दिलबर जी भेण। तू कहिड़े वक्त आए? अदी काफ़ी देर थी आहे मूंखे आए। अदा कुछ खाईंदे पियंदे? वे त भेण भला हर वक्त खाइबो पीबो आहे छा? कहिड़ा दुकान ते वियो मूं ते खाधुमि पीतुमि, सुबुह तामा हितां वाह जो ड्रो कराए मूं पीउ। हाणे हीअं काफ़ी देर थी वई आहे, सालार बेटे घर पहुतो, माइट जाने बा परिवार उहो बेटे घर पहुतो दरवाज़े लाइ। वञा बसि जीअं बिजली अचे त हुनजो कमु शुरू कयां। ठीकु आहे भेण? चङो अदा, जेका तुंहिंजी मर्ज़ी। चोरी हूं मेरी ही केड़ा राग शुरू कया थई? अम्मा केड़ा राग? केड़ा राग? दे बहारी थी ऐं राग शुरू कया थई। अम्मा ई वारी डी में गीत पे जुगारम ऐं तू वरी हलाए। छा थी चवण चाहे आखिर तू? कन खोले बुध, मां तुंजा सब चक्कर समझा थी। ये पांजा चक्कर जेके न बंद कर, बंद। अम्मा केड़ा चक्कर? छाजा चक्कर अम्मा? अम्मा तू मूसा ये छो थी करी? जड़ी मल दिस कलूर, जड़ी मल दिस कावड़, जड़ी मल दिस मूसा ये टोक। छो अम्मा मां भी तो तुंजी धी आया। नहीं तो मुझे दी बस हाने वधीक न गालाए ऐं बुध मां मना थी पानी दे ऐं जेस ताईं मां अचा घर जो सजो कम थियल हुजे, समझई ना? न त जी समझी थी। एड़ो डी कदे ईंदो जडे हिन मां जो मुंह मां हाव ठरंदो। अस्सलाम वालेकुम सोबे। वालेकुम अस्सलाम। लगे तो वरी अज तो चाची कुछ चयो आ। न वो भी जेके दुख नसीबन में लिखियल हुंदा आहिनि से ते भोगणा हुंदा आहिनि न। रोज जो मामूल थी वियो आहे, हाणे त आदी थी वई आहे। तू अच, तू छो बीठो आहे? वे न। मां त वेहां थो, इन पांजो तो मुंह तसलो करियो पांजो। छा आहे मुंहिंजो मुंहुं ते? सही त आहियां? ए मुंह ते 12:30 लगन मुखे पिया। 12:30 सोट 12 थींदा आहिनि, इहो त मूं ॿुधो आहे। मुंहुं ते 12:30 बि थींदा आहिनि। पहिरियों दफ़ो थी ॿुधां। पहिरियों भेरो तोखे मुर्कत ॾिठो आहे। हाणे घणो प्रेम थी? सच पुछी अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। ईअं थो महसूस थिए त हिन काइनात जूं समूरियूं ख़ुशियूं मुंहिंजे हिन बुक में आहिनि। सारी
पानी पियारां थी। अञा हिकिड़ी ख्वाहिश, चांहि जी प्याली। हाँ छो न, चाय खोड़। छो बा मुराद, तोखे को ॿियो कमकार नाहे? जॾहिं ॾिस फिरियो हिते अची बीठो आहीं। चाची, ही पंहिंजो घर आहे मुंहिंजो। भुलियो आ पुट, भुलियो आ। ही तुंहिंजो घर नाहे, ही तुंहिंजे चाचे जो घर आ। चाची, चाचो भी त पीउ जे बराबर हूंदो आहे न, ऐं चाची वरी मां जे बराबर। बरोबर बरोबर। चाची ऐं चाचो मां पीउ, सोट ऐं पाण में भाउ भेण। मतलब इहो तो हूं मेरा भी तो तुझी भेण थी ना। चाची, ज़बान संभाले ॻाल्हाए। न त छा कंदे? छा कंदे? मुंहिंजी ज़बान वठी छॾंदे? छा कंदे तूं? कच्चे नहीं, छा कयां, मजबूरी आहे। मुराद, मूंसां कॾहिं मुंहिंजे मुड़ुस बि ओखो न ॻाल्हायो हुई। आईंदा मूंसां कॾहिं ओखो न ॻाल्हाइजांइ। ऐं मां चवां थी निकिरे था हिन मुंहिंजे घर मां। आहे तब्दीली ॾेई साण जहिड़ी, पर छा कयां, सोट दिल भरे खाधो थिए पियो। मुड़ुस बि आहे लाटू जो मूंखे कीले ॾेई साड़ींदो। निभागो कंहिं जाइ जो। कल्ह खोले ॿुध तूं बि, तुंहिंजी शादी उते थींदी जिथे मां चाहींदसि। मां अम्मा, तोखे त ख़बर आहे न, मां ऐं मुराद हिक ॿिए खे पसंदि कंदा आहियूं, ऐं हूअ बि मुराद मुंहिंजो नंढे लाइ खां मंगेंदो आहे। हिन मुआंडरे जी बि पसंदि, हिन मुआंडरे जी बि पसंदि आहे। तोखे चयमि न त तुंहिंजी शादी उते थींदी जिथे मां चाहींदसि। मां ऐं उहे बि मुराद तुंहिंजो भाउ आहे। बस अम्मा, तूं बि कन खोले ॿुधी छॾ। त मुंहिंजो घोट थींदो त मुराद थींदो, न त तूं हरू भरू मूंखे अहिड़ो को कदम खणण त मजबूर न कर। ॿुध मुंहिंजी ॻाल्हि हुमेरी, जेकॾहिं घोट तुंहिंजो मुराद थियो न त इहो त मां कॾहिं करण न ॾींदमि। ऐं तोखे अहिड़ो घोट ॾींदसि, अहिड़ो घोट ॾींदसि जो तुंहिंजी ज़िंदगी ख़राब करे छॾींदो। हेलो हेलो बुरा, तू आहीं किथे? अच्छा ठीक आ। हाँ जरूरी कम हुयो मूंखे। तू अची थो न सुबुह? हल ठीक आ, पर अचिजांइ जरूर। मां ॾाढी परेशान आहियां, मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा कयां।